हाँ तो इतना धक्का थका खाता सी અને મિનિટ લગો તો ઘર ચૂકે में मिली गयो। हाँ मां पाने नहीं गाते हैरान है मुखे तो यकीन भी न तो जे ना मां है ना तो नए घर में बैठा पैर है ना ते सूट पे एक तो सजे की नहीं भजे तो का बयो है नवा जूता जरा थोड़ा पानी में गरम करे रखी। हाँ अरे वो पानी गरम करने वाला पाटो तो उतने ही खा जाए। क्या मरसा जरे बाहर के मथे ना उछला विंदवा ना कुछ देर पहला एक लगे तो जब कोई मथे चिकी दो दे एतरे थके तकलीफ के बावजूद भी सुकून महसूस करते सोना साई इन्हीं बिन कमरन की जरूरत नहीं आई इस तरह ही गिराव देने की तौफीक मतलब महंगाई के इन दौर में सोना रुपयों पे खूब गिराव है छा। अंदाज तो लगा वो हवेली मकान वाला उन कमरन जा 50 रुपए रखन 50 जा मां छमान सजी बना के जा जा अरे वो ये नई आबादी में बकमा रखा सी उन्हें जी चित करी ना खराब हालत में अयो पाड़े वाले गुजरानी वो तो जिद करे भाई तो आऊं छेड़ा इने बेटे के थपी दे तो मां नफीस मुखे तो वो दी आदत थी किनी ना थप्पो पे या चले दी अम्मा अजरा इन पनवाड़ी केरो ना आसानी से चाबी मिले त मिले छली मुखे दाल में कुछ कारो तो लगे भाई जमे पियो तो महीने का वठी ही घर खाली आई मां थी जमा तो भला केर को लाए दो छे न घर में खुदा जाने छा माजवा इतनी भी कुछ खराब आ किथे आए किथे खराब तो आखे तो थोड़ो शक जो तो बस तो हर शे खराब लगने लगी हाने चमने तो ही चित्त भी भगल फिकर आई कि घर में याद किरण वालो आई उसका नफीस मेरे घर में बना बिजली को नहीं बिजली आए तो सही पर शायद वो इस्तेमाल न करना हो जाए उन्हें पसंद करो आपका आप तो के उन्हाई ने मोजरन नहीं केड़ी खबर तो के खबर आ तेरे उदय जी दे या अज खुदा ये भी शुरू थी होता है अच्छा ने टेबल के हाथ दे लकड़ी है जो ये दे लगे तो तुझे ना चले पर उन्हें की खबर पई तो नवा निकलन में भी कोई गाइंडो बजाएंगे आए गाइंडे बजाएंगे था पाए तो बड़ा पैर में देखा था ओहो नफीस सजो सामान चीजों पे आई तो क्या जी पंची लगी आई बना मान ही जमा ते ही या बारह वाला इतना खुशमिजाज हुआ था अच्छा खुश मिजाज जी सिर्फ अमीर मानव ठीको करवा ऊंची जा तो पानी पाड़ के दिस नफीस बेटे दाचे हीरे सरी गली पांच कुत्तों का मरे लाई पता लाई ये सरी आज की तुमको नफीस ये पानी की तुमको आई ये या सरे जो दे मुझे तो मतो तो फिरे माथे के बारे पनवाड़ी के तो बुराई महाराज के मानसा तो हजरत तो ये कर तू यो दियो बारिश शाम करवा लिया आओ मुझे कौन सी बारा अलग जड़ी बीमारी हुई है ना घर में तो या तो तुम मरीज रहे हो तो या तो मतलब जल्दी से दिन में घर खाली रहने तो अच्छा मतलब मराते
बीमारी फैलाव ॿियो कहिड़ो अंदाज़ो पई लॻाए? मां थी चवां त हिन घर में या तो को पीर रहंदो न त बिजली वारे घर में ॾींहं जो कहिड़ो कमु? हाणे तोखे बि हिन घर में नफ़रत अचण लॻा। पूरो साल थियो आहे असांखे घर तलाश करे वेंदे, तॾहिं वञी मिलिया नी बस सुठा कमरा। न प्लीज मूंखे पाण खे ही घर पसंदि आहे पर कुझु न थींदे, मां ॿुधाए थो छॾियां, मूंखां घर तब्दील कोन थींदे। हज़रा ॾिस, जेकॾहिं को बीमार रहियो हूंदो त फर्श फिनाइल सां धोई वठंदासीं, बेहतरीन में पलस्तर कराए वठंदासीं। हा, जेकॾहिं को पीर फ़कीर रहियो हूंदो त हर ॾींहुं हिकिड़ो ॾींहुं ॿाहिरि वठंदासीं। मसइलो आहे छा? ठीकु आहे चाचा, असांखे अव्हां खां हिकु ॻाल्हि थी चई। ॾिसो चाचा, वॾा आहियो, सच सच ॿुधाइजो, असां खां पहिरियां हिते केरु रहंदो? मेरे भाईजान का आड़ में आ रही सिटी पूर्ण पाण का पे उन 300 किलोमीटर परे पड़े आई पिगारी आए तो मुझे 20 घर छोड़िया बापू कराई माके भी ना बुझा माके कूदर में फायदो आए तो किराए जो घर आना ता बाग में के शादो रांदी शादो रांदी के शादो शमशाद भाई के शमशाद भाई अरे शमशाद भाई का तो सुना मजाक न कर ना धंधे और टाइम लो बने बाबा अच्छा मां कूड़ न तो गलाए माता जी शमशाद भाई के न तो सुना शमशाद भाई के तू न तो सुना हेरा मनु बयान तू जा मां सब मजाक न मुके हां मां न तो सुना ना जे न शमशाद भाई के सुना हुआ रेडियो हुजे अखबार हुजे बैनर हुजनि पंपलेट हुजनि दीवार ते चौक हुजे रुगो शादो भाई लगी पई आहे तू तो ना निंड पाए या भाषा माण्हू आया जो तो असां ॻाल्हाए छा यादि ॼाणाए छॾियो शमशाद भाई साईं आहे शाद अंदाज़ हूंदा खुदा जो कसम अॾाई छा यादि ॼाणाए अञा ताईं उहे अंदाज़ यादि था अचनि ॻाईंदी हुई छा आहे जो आवाज़ हा 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 कॾहिं धीउ वरी न ॼणी जहिड़ो हुनजो आवाज़ जॾहिं ॻाईंदी ये चांद होगा न तारे रहेंगे मगर हम हमेशा तारे रहेंगे न ये चांद होगा ये तमा बेसरो हुयो में लुत्फ नरनुम टोके पर कदे हुआ काई थी न साईं ते रश तो थी अल्लाह एडी रश थी ए तू असा ते आराम सां घुमी फिरी था सघूं न घर में पर जॾहिं उहे जवान जी धीअ ते हूंदी न पेर पाण जी जाइ न हूंदी तुंहिंजे घर में पेर पाण जी जाइ हक़ीक़त इहा आहे रस्सी हिन जे घर में हूंदी पान मुंहिंजा खपंदा शमशाद भाई का तव्हां टापटी बाबा इते रहंदी सरकार एतराज़ कयो सरकार चयो हाल वार विच चौक ते रही पई आहे जागारा सरकार खे चई मूड सी वाराई पई उन्हनि दुकाने उठ इन वठंदुमि
केनो संगे असां सरकार आयो न हितां सरकार आयो मां शमशाद वही आयो सादो आयो न वतनम सरकार टोके कर केस हिकिड़ो नोटिस परवाही ॿियो नोटिस का ॻाल्हि न टियों नोटिस के हलो चोथों पंजो टियों सतो रुगो नोटिस हुया मुंहिंजे पाण जे दुकान ते चाचा तव्हां पहिरियां हिन ॻाल्हि जो ज़िक्र छो न कयो पोइ अरे इन हिकिड़े कलाक में मां तव्हांखे घर में ॾेखारियां दास्तान बि ॿुधायां हाणे बि ॾिसी वञो का ॻाल्हि पर हाणे असां किथे वेंदासीं जेको घर असां छॾियोसीं उन जा 20 ग्राहक बीठा होॾा असां सामान खे होॾा जेको ॿियो पहुतो इहा ॻाल्हि चालू थी ॿुधाइण घुरिजे वेंदो था बाबा नहीं मां समझो त जेके बच्चे कमरा तो के कवर में मूंखे कहीं कवर चाचा असांखे अहिड़ो कहिड़ो था सम्झो त इहो कुझु ॼाणी हेॾे हलिया तव्हां हा वञो वञी कचूं ऐं चूनो लॻायो शादी जा गाना ॻायो लॻे थो तव्हांखे शरीर में बदमाश में को फर्क़ नज़र नथो अचे ओ भाई जानो सदो जी गाड़ो चक्कर छाका तो करे राणो जी जरा न त कोन न पर पना को मुखिया न भाई इन का तो करे कवर तू हाले हम वाले करो था ॿिया माण्हू अची रहंदा ॿिया बराबरि बिजली त हर कोई न त वारो मेहरबानी करे तव्हां हलिया वञो हे पर तव्हां मुंहिंजी ज़ाल संपत्ति खे सतरी वारी बेचे तव्हांखे पेमेंट करे ॿुधाई पाणी जे चयो अजीब ॻाल्हि था कयो तव्हां हिकु इहो असांखे कलाक मिलंदो आहे रोटीअ जो मांडी छॾे करे तव्हां गिराकनि खे पंहिंजा घर ॾेखारिया उते बि तव्हां हिन जे ॿ टे माण्हू आया त मां बि कमायो ठीकु आहे था कयो रहो त रहो न त करो गाॾी कोन्हे बाबा मां अचां थो न सोचे वठो मूंखे ॾाढो ॾेई वञो वापसि पंहिंजो हिकिड़ो छातो करे थो सुञाणे ॾाढो ॾेई वञा त सम्झो ॻाल्हि न चई आहे पूरो लंबे पगार मूंखे यकीन थी वियो त सॼी दुनिया हिकु जहिड़ी न घटि में घटि हिकु माण्हू त अहिड़ो आहे जंहिंखे असांजी शराफ़त जो क़दुरु आहे हज़रा हिननि घुंघरूनि खे हेॾा रख अची गए ख़बर नाहे त छा थींदो रहे हूंदो इन घर में अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं जागीरूं हुजणियूं हूंदियूं अलाए कंहिंजे सुहाग जो मज़ाक उॾायो पियो हूंदो अलाए कहिड़ा माण्हू ईंदा रहिया हूंदा हिते ईअं ई थोरो ई पंहिंजो हिजरे असर कारो ऐं कसीब थींदो थो वञे पर हज़रत जेको थियणो हो सो थियो तवाइफ़ुनि जी बस्ती जॾहिं शहर जे वधण जे करे ॿाहिरि हली वेंदी आहे उन जे करे तोजड़ियूं औरतूं अचे पंहिंजो घर वसाई वञनि वो तो ठीक आहे नफ़ीस पर अलाए छो मूंखे डप थो थिए ॼण त मुंहिंजी दिलि खे ॻाल्हि खां इनकार कंदी हुई मूंखे त हुन पुराणे जी ॻाल्हि ते खिल पई अचे तव्हां छातो के न आहियो सुञाणींदा अरे असां असांखे ॿियनि जे गुनाहनि जो हिसाब त न आहे ॾियणो तूं परेशान न थी हाणे ईअं कर तूं दरी बंदि कर मां हंधि थो वालेकुम अस्सलाम हज़रत केर आयो कहां
नालो अमजद हुसैन आहे मां हिते तालिब इल्म आहियां हिते जो मतिलबु ही घर न आहे माना त हिन शहर पर सभु मूंखे सैया सॾींदा आहिनि किथे तव्हां हिन घर जा मालिक त न नऊज़ुबिल्लाह न मालिक न पर हा सम्झो त मालिक ही आहियां माफ़ कजो सैया साहब मां तव्हांजी ॻाल्हि न सम्झुसि ऐं न ई हिते अचण जो तव्हांजो मुदो ॼाणे सघियो ॻाल्हि ॿुधो हिकु वक़्त में हिकु सवाल कयो त न अव्हांखे सवाल करण खां पुछनि थिए ऐं न मूंखे जवाबु ॾियणो त बखीराई वठे इहो ई त सुठो लॻो पियो आहे असां सां माण्हू हिक सां मूंसां 20 सवाल करे था वञनि घर में कॉलेज में बाज़ार में हर जॻह ते इहो ई सुठो लॻो पियो आहे नालो पुछो जी बिल्कुलु तव्हांजो मां नालो पुछियो जेकॾहिं तव्हांखे सहमत न थिए मूं अर्ज़ु कयो न मुंहिंजो नालो अमजद हुसैन आहे अच्छा तव्हां मूंखे नालो ॿुधाए चुका आहियो जी हा तव्हांखे यादि न आहे ख़ैर पर हिन छा मतिलबु आहे अॼु हिते नालो छो थो पुछो वञे पर मां तव्हांखे ॿुधाए छॾियो मुंहिंजो नालो अमजद हुसैन आहे ऐं सभु मूंखे सैया सॾींदा आहिनि तव्हांजी माउ बि तव्हांखे सैया चवंदी आहे जी हा पर त तव्हांजो दरवेश वटि इंसान बि हिते सच्चा बाबा सच्चा सैया साहब तव्हांखे ग़लतफ़हमी थी आहे ऐं तव्हां ज़बरदस्ती किटल अरे सैया आया मन मेरे शादो के तला ले सैया साहब ॾिसो हाणे हिते तव्हांजी शादो न आहे रहंदी ही शरीफ़ माण्हुनि जे रहण जी जॻह आहे तव्हां सम्झी वियो न हाणे वञो छा आपको तो फिक्र बात है मुझे शरीफ से लगी अल्लाह हर रोज सोए में इतने ही तुम्हारा बस जॾहिं डिप्टी साहब मनी ऑर्डर मोकिलींदो आहे ऐं इम्तिहान जा ॾींहं वेझो हूंदा आहिनि हा डिप्टी साहब जे नाले खां ॾिनी वई सैया भई कोतवाल अब डरकाएगा सैया भई कोतवाल अब डरकाएगा हाणे तूं ना पासे ते ॾिसो सैया साहब ही तव्हां छा पिया कयो मां चवां थो वञो इसको तो ठिकाने दे गालियों ॿुधण में तुंहिंजो कहिड़ो नुक़सान आहे हाँ शादो तूं मुंहिंजी बेइज्जती ॾिसी चुप वेठी आहे शादो तूं एतिरी डुबरी छो थी वई आहे क्या कोई मुंहिंजो कसूर आहे किताब लिखण वारनि हिकिड़ी ॻाल्हि जे मुतालिक़ मुतज़ाद शयूं चई मुंहिंजे ज़हन में उलझाव थी छॾियो आहे जेका शइ मां ॾिसण थो चाहियां पर नज़र नथी अचे आसे पासे जी हर शइ नज़र थी अचे पर जंहिं शइ खे आउं गौर सां थो ॾिसां उहा विच में ग़ाइब थी थो ग़ाइब ॿुधाए छा हिन खां वरी का बीमारी थींदी मां चवां थो हितां हलिया वञो वधीक ॻाल्हियूं न ठाहियो न त मां बोड़ कंदुसि लुड़कंदे माण्हुनि खे जमा कंदे बस इन ॻाल्हि सां तुंहिंजी शराफ़त जी ख़बर थी पए हैं गौर कंदे छा तूं पाण बदनाम न थींदे माण्हू अचो के चवंदा तोखे ॿुधाईंदा छो तो माण्हुनि खे सच्चाई कूड़ ॾांहुं विराइजी वञण जो मौक़ो ॾी अड़े कॾहिं शरीफ़ माण्हू खे गोड़ कंदा आहिनि शरीफ़ माण्हू हर क़िस्म जी ज़िल्लत चुपचाप मार्च करे बर्दाश्त करे वेंदा आहिनि छाकाणि त हो शरीफ़ आहे मुंहिंजे पीर जी
मुंहिंजी अदालत में रोज़ सदरा मुक़दमा विया वेंदा आहिनि ऐं इज़त चाहण वारनि जी खोड़ बेइज़ती थींदी आहे। उन्हनि जी माउ ऐं भेण जे मुतालिक़ उहे ॻाल्हियूं कयूं वेंदियूं आहिनि, उहे ॻाल्हियूं कयूं वेंदियूं आहिनि मतिलबु छा बिल्कुलु शरीफ़ माण्हू पंहिंजी धीअरुनि जी बेहरमती ॾिसी बि अदालतुनि जा दरवाज़ा कान खटखटाइनि। तव्हां सही था चओ सैया साहब। इन जे करे ई मां तव्हांखे हथ ॿधी हितां वञण जे लाइ चई रहियो आहियां, न त मां चवां थो मूंखे वोट करण जी ज़रूरत न पवंदी। बस ॻाल्हि ॿुध, मूंखे ख़बर पइजी वई तुंहिंजो कान माण्हुनि खां थोरी। अरे माण्हू छा चवंदा, माण्हू छा चवंदा, ये माण्हू ई त कम फिटाईंदा आहिनि सम्झे। ये माण्हू मूंखे किथे जो न आहे छॾियो। ॾिस तूं बि अखियूं कढी मूंखे ॾिसींदो, अखियूं थो ॾेखारे मूंखे अखियूं न ॾेखार। तुंहिंजा इहे माण्हू मूंखे हज़ार अखियूं था कढी ॾिसनि। इन्हनि माण्हू मूंखे किथे जो न आहे छॾियो। माण्हू ॻाल्हि मूंखे शामिल वञे ॾे। ॾिसो हलिया वञो, मां चवां थो हलिया वञो। यार तूं धिका छो करी, धिका छो करी। मां तोखे ॻाल्हि थो ॿुधाए माण्हू जी। ये माण्हू पंहिंजी ॻाल्हि में न इन्हनि माण्हू मुंहिंजे हिकिड़े दोस्त खे चिड़ियो करे छॾियो। मुंहिंजो दोस्त बोलो सही हो, बोला जो सही हो। माण्हू हुनखे चयो त औरत जो उघाड़ो जिस्म हिकु नापाक शइ आहे, हुनखे न ॾिसो, पंहिंजूं अखियूं बंदि करे छॾियो। ख़ूबसूरत शइ जे ॾिसण जी ख़्वाहिश खे दॿाए छॾियो, सिपराड़े छॾियो। उन्हनि चयो त गुल खे कपिड़ा पारायो, इहो आर्ट। मुंहिंजे दोस्त जेको ज़हीन हो, उन चंद कलियुनि खे पाणीअ में भींजंदे ॾिठो। छा कयईं जो पंहिंजूं अखियूं बंदि करे छॾियूं। वरी हिकु वण जे पुठियां ईअं बीह करे वरी उन्हनि कलियुनि खे भींजंदे ॾिठई। वरी अखियूं बंदि करे छॾियईं, अखियूं खोलियईं, वरी बंदि करे छॾियईं। ख़्वाहिश अखियूं खोलियसि, माण्हू अखियूं बंदि कयसि। अखियूं खोलियईं, बंदि कयईं, खोलियईं, बंदि कयईं, खोलियईं। ऐं उन्हनि जूं अखियूं पल में 100 दफ़ा खुलनि थियूं ऐं बंदि थियूं थियनि, ऐं हू हिन जो को इलाज बि नथो कराए सघे। साधो मूंखे हिन सौदे खां बचा, ही मूंखे कवर टकण नथो ॾे। साधो तो तुझा न खाएंगे सैया तेरी गोदी में गेंदा बन जा। साधो आज इम्तिहान खटजी मुझे अंदाजो पी गया। शराब मुझे चेहरो तो चेक करे। खुदा जाने मां तुझी ॻाल्हियूं छो थो ॿुधां। मुझे हर सवेरे साढ़े करण मुझे भूख लगी आहे। साधो मां तोखे ॾिसां थो पर तूं मूंखे नज़र नथी अचे। मूंखे तुंहिंजो बादशाह थो नज़र अचे। साधो मूंखे अंधो भलो मूंखे ही सब कुछ नज़र अचे भी था, नज़र भी अचे। आए मुझा बोला मरा दे साधो अदा तव्हां वञो छो न था हितां? ही शरीफ़ माण्हू जो घर आहे, हितां फौरन हलिया वञो। ये आवाज़ ये घर ऐं बाज़ार जी आवाज़
गुम थी हो सादो जो आवाज आए उन सुठो आवाज थी सके तो सादो जो आवाज मां तो कारोबार एडो टाइम जे पांचे घर में सारा जो पढ़ाई कर बगा गाल में वक्त बाहर करे गाल में तस्वीर पढ़ा था